नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के ठोल खबर ॾींदा तालन ठोल में कौसा बिरादरी तरफां ए सेक्शन पुलिस जमांदार जी ज़ियादतिन खिलाफ प्रेस क्लब जे साम्हूं एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो वियो। धरणे सो कंदकोट ऐं जेकमाबाद जी ट्रैफिक मुअतल थी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधा रहे ठुल मां अवामी न्यूज़ रिपोर्टर नबी बख्श पंहिंजी इन रिपोर्ट में। बिल्कुल ठुल प्रेस क्लब जे साम्हूं मौजूद आहियूं जो अली शेर बंगलाने जेको पुलिस एहलकार आहे उन खिलाफ़ कौसा बिरादरी जो हिते रोड ब्लॉक एहतजाज कयो। उन खां वधीक ॻाल्हि ॿोल पुछा कि उनजो छा चवणु आहे। रहवासी आहियूं असां काफ़ी अर्से खां हिते माना असांजा ज़मीन आहिनि। असांजे भरिसां निदवाणी माण्हू वेठा आहिनि माना क़ौम जा। अली शेर निदवाणी हर 6 महीने साल खां पोइ कंहिं न कंहिं माण्हू मथां नाहक इल्ज़ाम हणी करे जेको आहे कारा इल्ज़ाम जोगाइण जो पैसनि जो कोशिशि कंदो आहे। 6 महीना अॻु में बि असांजे मोहद शख़्स जे मथां इल्ज़ाम आयो कारे जो ऐं उहो वरी बि शाम जो पाण मेड़ खणी अची जान छॾाई। वरी हाणे 6 महीना गुज़रण खां पोइ वरी माल जे बैली तां असांजे मोहद मास्तर आहे जेको स्कूल में उनजे मथां कारे जो इल्ज़ाम हयईं ऐं जेको आहे त उन ॾींहुं बि असांजे दुकाननि जे मथां अची शाम जो हमिलो कराए ऐं राति जो कारे जो इल्ज़ाम ॾिनई असांजे मथां उन मास्तर। असांजे वरी राति जो त 8 तारीख़ राति जो असांजे घरनि जे मथां फायरिंग बि करे वियो आहे। उहो हिकु राति छॾे वरी ॿिए राति 2 राति सांदे माना फायरिंग कयईं। असां SP साहब वटि उनजो करायोसीं, उन FIR दाख़िल करायो। FIR खां पोइ वरी उन्हनि जॾहिं वरी हाणे ज़मानतूं कराया आहिनि वरी उहो जेके ज़मानतूं कराइण खां पोइ अॼु वरी असांजे मोहद शख़्स जो जेको शहर आयो सुबुह सां अकेलो 10-12 ॼणा निंदवाणी गॾु थी करे उन ते हमिलो करण इनखे सख़्तु ज़ख़्मी कयो आहे। इन अली शेर खां असांजो जांचनि जो भाइटो इन जो भाउ इन जो भाइटो पाण बि ही पासे सां सभिनि खे बि गुंडागर्दी शुरू कयो वेठो आहे। अमन त कई मुहाफ़िज़ी अहिड़ो ज़ुल्म करे असां सां नाचालियूं करे 2 दफ़ा 3 दफ़ा अॻे हमिलो कई वरी दुबारा चवंदी अॼु असांजो छोकिरो आयो पोड़ो असां उहो पटी असां साण आहे ग़रीब। हे हालत आहे, हे ज़ुल्म आहे। बराए महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। SP साहिब खे गुज़ारिश थो करियां त अली शेर निंदवाणी खे हटायो वञे जेको अॻु में असांजे घरनि ते हमिलो कयो ऐं जेको आहे त अॼु नाजाइज़ असां वीवला खोसे खे शहर में घिटीअ में लठनि जो वार करे उन ते हमिलो कयो आहे 13-14 ॼणा जंहिंमें अली शेर निंदवाणी पाण बि मुलवस आहे। बराए महिरबानी करे अली शेर खे हटायो वञे ऐं उन ते FIR दाख़िल कयो वञे। हाँ जी बिल्कुलु तव्हां इन जो ॻाल्हियूं ॿुधो। इन जो इहो ई चवणु आहे त पुलिस एहलकार अली शेर निंदवाणी जेको आहे उन खिलाफ़ SSP असां धरणो बि हलंदासीं। SSP साहब इहे बि चवंदासीं इन खिलाफ़ को कानूनी कार्रवाई कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु नबी बख्श बलोच, अवामी न्यूज़ ठोल। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।